तुम होते पानी तुम होते कुछ बे अग भरी थिया मता चवे मखान बलोच हिन कमीनीअ मां की न थियो या अल्लाह ओ मुझा करीम रब अॼु साईं बख्शल पढ़ियो साईं बादशाह एडवोकेट मोइन खान पढ़ियो साईं बादशाह घर में महबूब जी लख सलवात सगोरी पढ़ाई अॼो को बख्शल पढ़ियो साईं जो एडवोकेट मोइन खान पढ़ियो साईं जो अॼो को ख़ैर अॼो की ग़ुलामी ही ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा मौला तुंहिंजो वाइदो थियल आहे त सलवात पढ़ी दुआ घुरो क़बूल कंदो माव अल्लाह तुंहिंजो वाइदो सचो सचे महबूब जो वास्तो थी बख्शल पढ़ियो साईं खे साईं एडवोकेट मोइन पढ़ियो साईं खे सभिनी घर वारनि खे सिहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा हिननि जे रोज़ी रिज़्क़ में इज़त में ग़ैबी ज़ाहिरी बरकतूं अता फरमा ओ मौला इमाम हसन हुसैन जो वास्तो थिए एडवोकेट मोइन खान पढ़ियो साईं खे हर मोड़ ते कामयाबी फतेह फतेह इज़त अता फरमा साईं बाबा मेहर दिन पढ़ियो साईं खे साईं जे बचड़नि खे साबिर अली साईं जे बचड़नि खे अली नवाज़ साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा ओ मौला बख्शल साईं वारनि जे मोइन खान साईं जे जेके भी दिलनि में जायज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरी फरमा ओ मौला फ़कीर अरबाब अली साईं खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा फ़कीर फराद हुसैन मेमन साईं खे रोज़गारी अता फरमा गुलाम शबीर अब्बासी साईं जा गुलजार अली फुलपोटो साईं जा बेड़ा पार फरमा रब महबूब जी सारी उम्मत के फिरके वारत खां बचा हर सुन्नी मोमिन जे घर शिया मोमिन जे घर लख सलवातूं थियनि या दुआ क़बूल फरमा सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि इहा दुआ मुंहिंजी क़बूल फरमा जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा साईं वकील साहब मोइन साहब जंहिंजे लाइ बि दुआ जे लाइ सोचनि था दिलि में उन्हनि जा बेड़ा पार फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी